हेलो एवरीवन, अस्सलाम वालेकुम। वेलकम इन फ्यूचर टैलेंट ऑनलाइन अकेडमी। तव्हां सभिनी दोस्तनि खे भलीकार। अॼु जेको असां सब्जेक्ट आहे उहो सिंधी आहे। 20% जेको आहे हिन क्वेश्चन पेपर में तव्हांजा सुवाल ईंदा ऐं हिन जे जेके बि हिन जा टॉपिक आहिनि इहे तव्हांखे सुठे नमूने जेके आहिनि कवर कराया वेंदा। सभ खां पहिरीं जेको असां टॉपिक खयों आहे फैक्ट्स अबाउट सिंध बाबति जेके बि हक़ीक़तूं आहिनि, सिंध जूं जेके बि अहम ॻाल्हियूं आहिनि या सिंध जी जेके मशहूरु शयूं आहिनि असां उहे शुरू कंदासीं। स्टेप बाय स्टेप इहे तव्हांखे टॉपिक जेके आहिनि क्लियर कराईंदा हलंदासीं। सभ खां पहिरीं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त हीउ सिंध जेको सूबो आहे सभ खां पाकिस्तान जो 3rd लार्जेस्ट प्रोविंस आहे एरिया जे हिसाब खां। एरिया माना पखेड़, ठीकु आहे। एरिया माना पखेड़ जे लिहाज़ सां पाकिस्तान जो 3 नंबर सूबो आहे। हुनखां पोइ 2nd नंबर ते आहे पॉपुलेशन जे हिसाब सां। पॉपुलेशन जो मतिलबु आहे आबादी जे लिहाज़ खां सिंध जेको आहे पाकिस्तान जो 2 नंबर ते सूबो आहे। 1 नंबर ते जेको आहे पंजाब आहे, ठीकु आहे। इहे शयूं यादि रखिजो। हिन खां पोइ जेकॾहिं असां हिन जी ॻाल्हि कयूं त हिन जी एरिया केतिरी आहे। एरिया मतिलबु पखेड़ सरहद, मतिलबु ज़मीनी जॻह, ज़मीनी जी सित आहे। ज़मीन आहे टोटल हुनजी घणी आहे, ठीकु आहे। 1,14,914 स्क्वायर 40,914 स्क्वायर किलोमीटर हिन जी जेका आहे उहा एरिया आहे। हिन खां पोइ जेकॾहिं हिन डिस्ट्रिक्ट जी ॻाल्हि कयूं असां त 2021 मुताबिक़ हिन में जेके सिंध में टोटल डिस्ट्रिक्ट जेके आहिनि, ज़िला जेके आहिनि उहे 3 आहिनि, ठीकु आहे। डिस्ट्रिक्ट माना ज़िला 3 आहिनि। हुन खां पोइ डिवीज़न हिन में जेके आहिनि टोटल 7 आहिनि। तहसील तालका हिन में जेके टोटल तालका आहिनि उहे 138 आहिनि। NA जो मतिलबु आहे नेशनल असेंबली। नेशनल असेंबली क़ौमी असेंबली आहे, ठीकु आहे। वफ़ाक़ जूं जेके आहिनि सीटूं आहिनि उहे टोटल जेके आहिनि 75। नेशनल असेंबली जेके टोटल हिन जूं सीटूं आहिनि उहे खयूं आहिनि 75 सिंध जूं। उनखां पोइ प्रोविंशियल सीट जेके आहिनि सूबाई सीटूं, ठीकु आहे। जेके सूबाई हुकूमत जूं सीटूं हूंदियूं आहिनि हिन जूं त हिन जूं टोटल आहिनि 168। ऐं हुनखां पोइ यूनियन काउंसिल जेके असां UC बि चवंदा आहियूं 1108 आहिनि। टोटल खयूं आहिनि 1108, ठीकु आहे। डिस्ट्रिक्ट 30, डिवीज़न 7 ऐं तहसील जेके आहिनि तालका 138। नेशनल असेंबली सीटूं 75, प्रोविंशियल सीटूं जेके आहिनि 168 ऐं यूनियन काउंसिल जूं सीटूं जेके आहिनि टोटल यूनियन काउंसिल जेके आहिनि UC आहिनि हिन में 1108। ऐं हुनखां पोइ जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं हिन जे लेक्स जी, लेक्स माना ढंढूं, त हिन में जेके अहम ढंढूं आहिनि असां जेके मूं टॉपिक ठाहियो आहे तव्हांजे लाइ 8 तक़रीबन आहिनि, 7 आहिनि, ठीकु आहे। हलेजी लेक आहे, किंजर लेक आहे, हडेरो या हडेली लेक आहे, मंचो लेक आहे। हुनखां पोइ ड्रिग लेक आहे, हमल लेक आहे ऐं शकूर लेक आहे, सही आहे। ऐं हलेजी, किंजर ऐं हडेली लेक जेके आहिनि इहे 3, ठीकु आहे। 3 जेके आहिनि इहे ठटे में आहिनि, ठटा डिस्ट्रिक्ट माना ज़िले में, ठटे ज़िले में आहिनि। हुनखां पोइ मंछर लेक जेका आहे, मंछर लेक जेका आहे हीअं जेका आहे डिस्ट्रिक्ट जामशोरे में आहे, ठीकु आहे। जेको आहे जामशोरो में। हुनखां पोइ हमल लेक आहे, सॉरी जेका ड्रिग लेक आहे उहा आहे कंबर शिदात कोट में। हमल लेक ॿई जेके आहिनि इहे कंबर शिदात कोट में आहिनि। कंबर शिदात कोट, ठीकु आहे। ऐं शकूर लेक जेका आहे हीअ अहम लेक आहे। हीअ आहे बदीन में, डिस्ट्रिक्ट बदीन में। हीअ जेका लॻे थी इंडिया जेका स्टेट आहे गुजरात, हिन जी बॉर्डर हुनखे थी लॻे, ठीकु आहे। हाणे हीअ जेके ढंढूं आहिनि हीअ तक़रीबन 7 आहिनि। हुननि जा ज़िला कहिड़े कहिड़े ज़िले में वाक़िआ आहिनि इहे लाज़मी ईंदा। हुनखां पोइ जेके हीअ फैक्ट्स आहिनि हिन में टोटल छा छा आहे। हुनखां पोइ जेकॾहिं असां डैमनि जी ॻाल्हि कयूं त डैम्स जेके मेन डैम आहिनि हिन सिंध में 3 आहिनि, ठीकु आहे। हा, सभ खां पहिरीं जेको आहे दरावत डैम आहे। दरावत डैम जेको आहे ज़िले जामशोरे में आहे। दरावत डैम ज़िले जामशोरे में आहे। पोइ हुनखां पोइ जेको चोटियारी डैम आहे, चोटियारी डैम सांगड़ डिस्ट्रिक्ट में आहे। कहिड़े ज़िले में? सांगड़ डिस्ट्रिक्ट में। नए गाज डैम, ठीकु आहे, हीअ दादू ज़िले में आहे। नए गाज जेको डैम आहे उहो किथे आहे? उहो दादू ज़िले में आहे।
जेकॾहिं सिंध जे डिवीज़न जी ॻाल्हि कयूं त सिंध जे जेके डिवीज़न टोटल आहिनि उहे 7 आहिनि। ठीकु आहे, टोटल डिवीज़न कयूं आहिनि 7 आहिनि। हिन जा इहे नाला आहिनि: कराची, हैदराबाद, लाड़काना, सखर, मीरपुर ख़ासि, बेनज़ीराबाद ऐं बंबोल। ठीकु आहे, जीअं जहिड़े तरीक़े सां जीअं लिखियल आहिनि तव्हांखे ईअं नोटबुक ठाहिणो आहे। नोटबुक तव्हां अरेंज कंदो, हुन खां पोइ जेके बि शयूं असां तव्हांखे लेक्चर जे ज़रिए पढ़ाए वञूं, सम्झाए वञूं, उहे तव्हांखे यादि रखणियूं आहिनि। ऐं हुन खां पहिरीं तव्हां नोटबुक लाज़मी ठाहियो। हीअ ॾिसो न, जहिड़े तरीक़े सां लिखियल आहिनि, मथां टॉपिक ॾियणो आहे, कहिड़े ज़िले में आहिनि, जेका बि शइ सम्झ न अचे तव्हां पुछा कयो। हिन जो जेको आहे PDF ठाहे तव्हां असां सेंड कंदासीं ग्रुप में। हिन जी पिक्स जेके आहिनि, डेली जेको टॉपिक तव्हां असां कवर कराईंदासीं, सॼो लिखंदासीं। हीअ 20 हिन में सिंधीअ में जेके आहिनि, सिंधी ग्रामर बि ईंदी, हुन खां पोइ सूफ़ीइज़म आहे, या क़ौमी शाइर आहिनि सिंध जा, ठीकु आहे, या सूफ़ी जेके बुज़ुर्ग हस्तियूं आहिनि, असांजूं मशहूरु जायूं आहिनि, इहे सॼा टॉपिक तव्हांखे क्लियर कराइबा इंशाल्लाह। सम्झो कोर्स इज़ी आहे, असां तव्हांखे डिलीवर 5 ॾींहंनि में कराए वेंदासीं। डिपेंड थो करे तव्हां ते, तव्हां घणो हिनखे यादि था कयो। ॾिसो, इहे शयूं यादि तव्हां कंदो न, टेस्ट में लिखणो त तव्हांखे आहे। असां हीअं छा कंदा आहियूं, पहिरीं तव्हांजे लाइ लेक्चर जेके आहिनि तयारु कंदा आहियूं, कलाकु ॿ हुन में लॻंदो आहे, लिखंदा आहियूं, या मुख़्तलिफ़ जेको आहे बुक्स मां ॾिसी करे कंफर्म करे पोइ असां तव्हांखे डिलीवर कराईंदा आहियूं लेक्चर। पर इहे शयूं तव्हांखे यादि करणियूं आहिनि। सभ खां पहिरीं कोशिशि कयो 2-3 कलाक डेली जेको आहे सेल्फ स्टडी कयो। हुन खां पोइ पहिरियां लेक्चर ॾिसो, हुन खां पोइ सुठे नमूने सां तव्हां नोट ठाहियो, पोइ वरी यादि कयो। जेसीं ताईं तव्हां यादि न कंदो तेसीं ताईं तव्हां सुठे स्कूल में जेका आहे टेस्ट पास नथा करे सघो। कोशिशि कयो, वधीक अलाह ख़ैरु कंदो। तव्हांखे जेकॾहिं को बि इशू हुजे, को बि प्रॉब्लम हुजे, हीअ जेको नंबर आहे तव्हां हिन ते राब्तो करे सघो था। जेका बि शइ सम्झ न अचे तव्हां पुछा कयो। ठीकु आहे, वधीक अलाह हाफ़िज़, थैंक यू।